अस्सलाम वालेकुम नाज़रीन, PR टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां ज़ाहिद मंगी। हिन वक़्तु 8 नंबर वार्ड में मौजूदु आहियूं ऐं असां ॿ औरतूं गॾु आहिनि, हिकु रुख़साना ऐं ॿी जेका आहे ऐं हुन हकीमा। अचो त हुन खां पुछा कयूं त हिननि जो छा मसइलो आहे। असांजी नंढड़ी अगवा थियल आहे, उनखे 3 महीनो आहे। जेको आहे रेती महले में असांखे मिली आहे, उनखे हेरून ऐं चर्स पियारनि था। असांजी महिल वञी हुते पुछा कईसीं, नंढड़ी असांजी हिते वेठी आहे, उन्हनि असांखे मारण जी धमकियूं ॾिनियूं। छो मोनू माछी ऐं वकार ऐं असांजी नंढड़ी खे माना बेहोश पई, होश में न हुई। मुंहिंजी नंढड़ी जेका आहे पंहिंजी धीउ आहे, शादीशुदा न आहे, कुंवारी आहे। उन 13 साल उनजी उमिरि आहे, उनजी उमिरि ज्यादा न आहे। ऐं असांखे लठियूं खणी असांखे मारनि पिया। असां मां पुट वियासीं, पोइ असां ब्रिज मां घर हलिया वियासीं। वॾेरे खे अची अनवर खे दान ॾिनी, चयो तव्हांजी अदालत मां कयूं शायदि साईं। असांखे माण्हू घणो ॿुधायो हुते वेठी आहे, पर असां न पिया मनो। वकार मुनू माछी हुनजा 4 पुट ज़बरदस्ती करे असांखे मारनि पिया। मुंहिंजे नंढड़े खे धक पिया हणनि। मां उताऊं करे फूकू करे मुंहिंजी माउ ते घर में आहे। मां चयो मां ही मसइलो आहे। वॾेरे चयो भाई वकार लोराणी ऐं मुनू माछी 3 हुनजा पुट आहिनि। उहे असांखे लठियूं कुआड़ियूं खणी असां माउ पुटनि खे मारनि पिया। पोइ असां चुप करे दाई कंहिं वटि आयासीं, वॾेरे अनवर वटि। साईं असांजो ही मसइलो हल कर। उन चयो ठीकु आहे, असां कयूं था। बाक़ी जेको आहे हेरून चर्स असांखे साबुत आहे, असां क़ुर में पढ़ंदासीं त असांजी नंढड़ी खे प्यारियूं था। सुयूं था हणनि, बेहोश करे ऐं होश कोन थिए। इहो वकार लोराणी मुनू माछी ऐं उनखे धंधो कराइनि था, पाण बि कनि था। ज़बरदस्ती करे नंढड़ी सां ज़ुल्म था कनि, उनखे कमरे में ॿाहिरि कढी कोन था। असां पुलिस वटि चक्कर वियाऊं बिरा रोड, पर असांजी अदालत न पई थिए। वञो पंहिंजे वॾेरनि वटि, वॾेरनि वटि हल मसइलो थींदो, असां वटि न थींदो। असां पोइ वॾेरे वटि अंदरि वियासीं त वकार लोहराणी हिनखे कपिड़नि खां नंगो करे सुयूं पियो हणे ऐं हेरून पियारे पियो। त असां हुनखे चयो इहा नाजाइज़ी आहे, इहे न कर, उन सां ज़ुल्म मासूम दी आहे। उन असांखे लठियूं कुआड़ियूं हणी ऐं असांखे जेको आहे दाबा ॾेई घर खां ॿाहिरि कढी छॾियनि। पोइ असां वॾेरे वटि ताईं आयासीं। भाई पोइ छोकिरी असां वटि रुख़साना दाई आई त चई तव्हां पंहिंजे वॾेरे खे चयो असां अनवर अली राजपर वॾेरे वटि वेठा आहियूं। असां उनखे चयो, उन चयो त बस सही आहे, असां तव्हांजी अदालत करायूं था। इंसाफ़ हक़ इंसाफ़ आहे, ईअं हूंद लठ कोन्हे को। छो कंहिं ग़रीब सां नाजाइज़ी थिए या कंहिं ग़रीब सां ज़ुल्म थिए। माना इहा असां बि पाण ॾिठो आहे, वञी शादी ॾियूं था त असां माना ॾिठो आहे त वकार लोराणी छोकिरी सां वेठो, छोकिरी उन सां ई वेठी आहे, वकार लोराणी सां। मुनू माछी बि चए थो त असां वटि वेठी आहे, बसि तव्हां छा थींदो, तव्हां केरु आहियो। असांखे वाक़ई दावा धमकियूं ॾेई वॼाए था अचनि वेठा। छोकिरी तव्हां सां नथी अचे? न छोकिरी असां सां नथी अचे। या छोकिरी अचे बि त हुनखे होश ई कोन्हे को। सुयूं था हणनि, नशा था कराइनि, पोइ छोकिरी बेहोश लॻी पई आहे। छोकिरी खे होश में ई कान्हे का। असां सां नथी अचे, असां ॾिसी आहियूं। वकार लोराणी सां वेठी आहे, मुनू माछी सां वेठी। असां ॾिसी आया आहियूं, इहा असां शादी ॾियूं था ख़ुदा तारीफ़। हणनि था हुनखे, नशो था कराइनि, हेरून था चारनि। 2 नंबर कमु कंदो आहे मुनू माछी, असांखे ख़बर। वकार लोराणी बि वेठो आहे हुते, 2 नंबर कमु हले पियो थो, कराइनि पिया था, पाण बि कनि। हा जेको आहे असांजी अदालत हिते नथी थिए। नौशहरी एसपी साहब खे जेको आहे ॾिनी वञे, असांजी अदालत थिए। असांजो ज़ुल्म आहे, असांजी छोकिरी सां नाजाइज़ी थिए, इंसाफ़ थिए। न त मां पंहिंजा बच्चा वठी ख़ुदकुशी कंदसि, पंहिंजा बच्चा मारे पाण मरंदसि। न हूंदासीं, न अहिड़ो ज़ुल्म बर्दाश्त कंदासीं। सदावा में मां पंहिंजा बच्चा आहिनि, मारिया थी। 4 मुंहिंजा बच्चा आहिनि, पुट 3 न्याणियूं आहिनि। चौथी मां पाण पंहिंजा बच्चा मारणु चाहियां थी। मां हिते वॾेरे वटि आहियां, मुंहिंजी अदालत कयो। नौशहरी पुलिस वटि वेंदसि, मुंहिंजी अदालत कयो। न त मां जेको आहे पाणी खे पाण मारींदसि, पेट्रोल हारे पाणी खे साड़े छॾींदसि, बच्चनि खे बि साड़े छॾींदसि। पोइ हुकूमत खे ख़बर पवंदी त इहे 4 खून कीअं थिया। साईं असांजा ज़ुल्म आहे। असांजी छोकिरी अगवा करे विया आहिनि, असांजी छोकिरी सां ज़बरदस्ती करे ज़ना कनि था ऐं कराइनि बि था। उनखे सुयूं हणनि था, माना अहिड़ियूं नशे वारियूं। छोकिरी बेहोश पई आहे, नंगी पई आहे। असां ॾिसी वियो त असांखे मारनि पिया, विड़नि पिया ऐं छोकिरी खे नंगो करे वॾी ज़बरदस्ती करे हुन सां ज़ुल्म करे ज़ना। केरु थो करे हुनखे नंगो? लोराणी थो करे। केरु लोराणी? केरु? ऐं मुनू माछी थो करे, रेती महले में सरेआम था कनि। असांजी नंढड़ी जेका आहे मुंहिंजी धीउ आहे ऐं 13 सालनि जी आहे, मासूमड़ी आहे। सफ़ा हुन में जान बि कोन्हे, सफ़ा मासूम आहे, हुन में कुझु बि कोन्हे। वीचारी में रत बि न आहे,
बेहोश पई आती बस ने सफ़ा कोने नंगी तव्हां पई कीअं ख़बर पई त तव्हां मुनो वटि आयो आहे? असांखे माण्हुनि ॿुधायो थी त तव्हांजी छोकिरी 2 महीने जी अॻु थियल आहे, छोकी तव्हां ॻोल्हियो पिया पर तव्हां वञी ॾिसो त आहे या न आहे। असां सरेआम ॾिठी त वाक़ई छोकिरी नंगी पई आहे, बेहोश पई आहे। उनखे असां सुई हणंदे वकारीअ पंहिंजी हथ सां ॾिठो आहे। पोइ तव्हां हुनखे चयो त त असां हुनखे चयो पंहिंजी छोकिरी असांखे ॾेई छॾियो, न त असां अदालत कंदासीं, हक़ कंदासीं, माना दाईंदासीं, पुकारींदासीं, क़ुर खणी वेंदासीं थाणनि ते, असांखे हक़ थींदो। हुन चयो तव्हांखे जेको करिणो आहे वञी कयो, जेको मासूम पुटु अथव इहो बि तव्हांखे मारे ॾींदासीं, जान निकिरी वञे असांजी घर में। इहो कंहिं चयो तव्हांखे? असांखे वकार चयो, असां ड्रिज मां निकिरी ऐं गांव करे असां पंहिंजे माइटनि वटि वकार लोराणी जेको असां वॾो ज़ुल्म थो करे, मुनो माची लठियूं खणी असांजे ॿारनि दर ताईं पोयां आया 2 ॼणा। असां ड्रिज में माउ पुटु भेलीअ अची हिते असां पंहिंजी अम्मी खे दान ॾिनी ऐं वॾेरे खे दान ॾिनी, असांजो हक़ करायो। नौशहरी हलो, बेरो हलो, हेॾे हलो, असांजो हक़ करायो। तव्हां ईअं छा था चवण चाहियो हिनखे असां सिंध चवणु चाहियूं हुकूमत था खे? त असांजो हक़ कयो वञे, असांखे छोकिरी आज़ादु करे मिली वञे। असां परेशान आहियूं वॾा, असां वॾेरे खे रोई दाऊं था ॾियूं त असांजे साईं हक़ कयो। असां ग़रीब आहियूं, असांजो न मुंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजा भाउ आहिनि, पर पंहिंजे लेखे आहिनि, ग़रीब आहिनि, उहे वीचारा नथा कुझु करे सघनि। हिकिड़ो असां सां हिन महिल मौजूदु आहे, अम्मी मौजूदु आहे ऐं असांजो भाउ नंढड़ियूं मौजूदु आहिनि, त असां हक़ कयो वञे। असां ग़रीब आहियूं, मुंहिंजी अम्मी बि ग़रीब आहे, सफ़ा, असांजो हक़ नथो थिए, असांजो हक़ कयो। तव्हां हिते विराट पुलिस में विया हो तव्हां? असां विया आहियूं 1-2 दफ़ा, असांजी नथा ॿुधनि, अच्छा, असांजो हक़ नथो थियो वञे। असांखे माना चवनि था तव्हां पैसा खणी जेको असां वटि पैसा न आहिनि, असां मजबूर आहियूं। मुन्नू माची छा कंदो आहे? इहो 2 नंबर कमु कंदो आहे, रेती माले में सरियाम माण्हू असांखे ॿुधाइनि था पिया इहो कमु कंदो आहे, पर असां न ॼम वञूं। पोइ असांखे नंढड़ी जेमहिल साबुत मिली नंढड़ी ते अॾा हलाईंदो आहे, असां पोइ ॾिठो त नंढड़ी असांजी सरियाम माना ज़बरदस्ती सां कमु कराइनि था, इंजेक्शन बि हणंदो आहे, सुइयूं हणे थो ऐं उनखे हेरुनि पियारे थो, नशा कराए थो, वीचारी खे बेहोश करे पोइ था कमु कराइनि। हा इहो छोकिरी गुम थी वई, मुंहिंजी धीउ जी ॾोहिटी आहे, मां ॻोल्हींदा पिया त पोइ वरी लभे कान थी, त माण्हुनि ॿुधायो त तव्हां छोकिरी हुते वेठी आहे रेती माले में मुनू माची वटि। उते पोइ असां वियासीं, वाक़ई ॾिठोसीं मुनू माची बि वकार लोराणी सां छोकिरी वेठी आहे, इंजेक्शन हणनि पिया, सुइयूं हेरुनि पिया नस पिया, छोकिरी हुननि सां वेठी आहे, 2 नंबर कमु कंदो आहे, अॾा हलाईंदो आहे मुनू माची, वकार लोराणी वेठो हूंदो अथसि। पोइ इहो छोकिरी वेहारियूं था ज़बरदस्ती करे, असां ॼणी कोन था, असांजी छोकिरी आज़ादु थिए, असांजी हक़ इंसाफ़ थिए, असांजी अदालत थिए। तव्हां सिंध हुकूमत खे छा था चवणु चाहियो? असां इहो चवण था चाहियूं सर, असांजी छोकिरी आज़ादु थिए, असां सां नांजा जी लॻी पिया आहिनि। नवाज़ शाह नवाज़ शाह ऐं नौशहर सिटी असां दायूं थिया आहियूं सभिनि वटि, मुराद अली शाह वटि। असांजो हक़ इंसाफ़ कोन थो थिए, पर उन्हनि खे छो कोन था चवनि, नथा चवनि उन्हनि खे। असांखे पैसा था घुरनि, असांखे रिश्वत था घुरनि, पर असां रिश्वत असां वटि कुझु बि न आहे। असां वटि उहो अटे जो न आहे जो असां पंहिंजे बच्चनि खे मानी पचाए खाराए सघूं, असां बच्चनि खे मानी नथा खाराए सघूं, असां सफ़ा ग़रीब आहियूं। असांजी साईं असांखे जे नंढड़ी न मिलंदी त असां पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी करे पंहिंजा बच्चा खणी वञी वाह में मारींदासीं ऐं मरी वेंदासीं। असां खाइण जे लाइक़ियूं न आहियूं त असां पंहिंजी नंढड़ी नथा छॾाए सघूं, असांजो हक़ थियो वञे, असांजी अदालत कई वञे। साईं सर ॾिसो ज़ुल्म, सर ॾिसो ना कयो, हाणे ग़रीब यतीम माई आहे, असांजी धीउ आहे, हिन जो हाणे बचड़ा नंढड़ा यतीम न न्याणी आज़ादु नथी थिए, हक़ इंसाफ़ नथो थिए। असां काॾे वञूं, असांजी मदद कयो, इलाह करणु असांजी मदद कयो, असांजी न्याणी आज़ादु कराइजो। हाणे इहो नंढड़ा रुली वेंदा, मासूम मरी वेंदा, असां काॾे वञूं, छा चए, असां ग़रीब आहियूं, यतीम आहियूं, सर असांजी मदद कयो, अदालत कयो। बच्चा गाड़ी में मारींदासीं, बच्चा मारींदासीं, पोइ पाणी अदालत थी वेंदी, हक़ थी वेंदो। असांजो केर बि नथो ॿुधे, न बिरारो ॾाढी पुलिस थी ॿुधे, न को हक़ थो थिए, न को असांजो नाक आहे ज़ुल्म आहे। माछी ऐं इहे जेको वकार आहे लोराणी, इहो असां वॾो ज़ुल्म था कनि, असांखे मारनि था, कुटनि था, मुंहिंजे नंढड़े बच्चे खे था मारनि, नंढड़े मुंहिंजे बच्चे खे मारनि था, धक था आणनि, छाले थो अचे। छोकिरी बयान में जेको सादर बयान छोकिरी आहे उहो ई बयान साॻियो जेको असांखे